एतिरा ई अहिड़ा माण्हू तव्हांखे मिलंदा जेके सुस्त ऐं क़ाइल हूंदा। उहे सुस्ती ऐं क़ाइल में एतिरा त वकोलियल हूंदा आहिनि, एतिरा त क़ाबू हूंदा आहिनि, या एतिरा त हू एक्सपर्ट थी वेंदा आहिनि जो तव्हां उन्हनि खे को बि कमु ॾियो त ॼण हुननि जे मथां पहाड़ किरी पियो, ॼण हुननि जे मथां को जबल किरी पियो, या ॼण तव्हां उन्हनि खे निंड मां जाॻाए विधो। त उहे माण्हू जेके सुस्त हूंदा आहिनि उहे हमेशह नाकाम थींदा रहंदा आहिनि। उहो त आम ॻाल्हि आहे, पर उहे कॾहिं बि ज़िंदगीअ में उहे शयूं जेके हू हासिलु करणु चाहींदा आहिनि उहे बि न हासिलु करे सघंदा आहिनि। सुस्त ऐं क़ाइल माण्हू ईअं हूंदो आहे जे कंहिं ते वज़न रखियो वञे ऐं उहो चुरी पुरी न सघे ऐं फ़क़ति हिकु जॻह ते वेठो हुजे त उहो ई सुस्त ऐं क़ाइल हूंदो आहे। सुस्त ऐं क़ाइल ई मां सम्झां थो त गुनाह खां वधीक हिकिड़ो शइ आहे जेका माण्हूअ जी शख़्सियत ते बुरो असरु छॾींदी आहे। टोटरी माण्हू त ईअं हूंदा आहिनि त जॾहिं उहे इंतज़ार में हूंदा आहिनि त को ॿियो अचे ऐं हुननि जी हेल्प करे या हुननि जी मदद करे या हुनखे उहो रस्तो ॾेखारे त हू केॾांहुं वञे। सुस्त ऐं क़ाइल खे जॾहिं असां ॾिसंदा आहियूं त जॾहिं माण्हू सुस्त ऐं क़ाइल महसूसु थियणु शुरू करे त मां त ईअं चवंदो आहियां त 10-12 मिंटनि खां पोइ तव्हां जेकॾहिं महसूसु था कयो त सुस्त ऐं क़ाइल थी रहिया आहियो त का न का एक्टिविटी कयो, को न को कमु कयो, का न का सरगर्मी शुरू कयो। जंहिं बि कम में तव्हांजी दिलचस्पी नथी लॻे, सुस्ती ऐं क़ाइलीअ जे करे उन 2 शयूं हमेशह यादि रखंदा कयो। हिकु जेको प्रोसेस थींदो आहे ऐं ॿियो जेको नतीजो थींदो आहे। प्रोसेस जे दौरान तव्हां कोशिशि कयो त उन में दिलचस्पी पैदा थिए। प्रोसेस जे दौरान तव्हां ॾिसो त उन में तव्हांजो इंट्रस्ट पैदा थिए। प्रोसेस जे दौरान तव्हां ॾिसो तव्हां हुन में केतिरी अॻु भरो कमु करे रहिया आहियो ऐं उन अमल जे दौरान ई तव्हां दिलचस्पी पैदा कंदा रहो। रीज़न्स ॻोल्हियो, उन रीज़न्स जे बुनियाद ते ई तव्हां पाण में तब्दीली आणियो पिया। मिसाल ॿिया माण्हू को कमु कनि था पिया, उहे उन में सरगर्म आहिनि, उहे हर वक़्तु उन में बिज़ी रहनि था पिया, त तव्हां बि अहिड़ी शइ छो न था ॻोल्हियो, तव्हां बि पाण में उहा तब्दीली छो न था आणियो जंहिंजे बुनियाद ते तव्हां ईअं सम्झी सघो त इहा शइ तव्हां करे सघो था या इहा बि तव्हांजे लाइ मुमकिन आहे। जॾहिं बि सुस्ती ऐं क़ाइली थिए, ख़ासि तौर ते जेकॾहिं तव्हां सुतल आहियो, सुस्ती ऐं क़ाइली थिए त तव्हां उथी वेही रहो। जेकॾहिं वेठल आहियो सुस्ती ऐं क़ाइलीअ जे दौरान त तव्हां बीही रहो। जेकॾहिं सुस्ती ऐं क़ाइली अञा बीठल आहियो, तव्हां अचे थी त तव्हां वॉक करणु शुरू कयो। उन खां पोइ जेको माण्हू रोज़ानो वेंजंदो आहे, तयारु थींदो आहे, ॾाढ़ी ठाहींदो या उहो बहितरीनु ड्रेसिंग कंदो आहे, उहो कॾहिं बि सुस्त ऐं क़ाइल न थींदो आहे। छो जो सुस्त ऐं क़ाइल तव्हां में लेज़ीनेस आणे छॾींदी आहे। ख़ासि तौर ते सुस्ती ऐं क़ाइली तव्हांखे डिप्रेशन ॾांहुं वधी वेंदी आहे। सुस्ती ऐं क़ाइली तव्हांखे उन रस्ते ॾांहुं वठी वेंदी आहे, उन पेचरे ॾांहुं वठी वेंदी आहे जेको हमेशह तव्हांखे हिकु अहिड़ो लेबल हणी छॾींदो आहे, अहिड़ो नुक़्सु हणी छॾींदो आहे जंहिंमां तव्हां जान न आहे छॾाए सघंदा। जॾहिं बि सुस्ती ऐं क़ाइली महसूसु कयो त तव्हां एक्सरसाइज़ करणु शुरू कयो। एक्सरसाइज़ मतिलबु जेका रूटीन में तव्हांजे में शामिलु हूंदी आहे, त तव्हां उन में तव्हांजी ब्लड सर्कुलेशन तेज़ थी वेंदी आहे, तव्हां में दिलचस्पी पैदा थी वेंदी आहे, तव्हां में उहे समूरियूं जेके शयूं तव्हां एडॉप्ट करणु चाहियो था या हासिलु करणु चाहियो था उहे तव्हांखे मिलंदियूं वेंदियूं। ज़िंदगीअ में के अहिड़ा लम्हा बि ईंदा आहिनि त माण्हू तक़रीबन समूरा जो समूरा सुस्त ऐं क़ाइल या अणॼाणाई में हूंदा आहिनि। जीअं हिकिड़े ॻोठ में जो मिसाल मां तव्हांखे पेश थो कयां, हिकिड़े ॻोठ में समूरा नौजवान पाण में को बि कमु न कंदा हुआ, को बि पढ़ण में दिलचस्पी न वठंदो हो। अचानक हिकिड़ो छोकिरो हुन मां कामयाबु थी वियो, एग्ज़ाम पास करे 17 ग्रेड में ऑफिसर जो थियो, त जेके ॿिया नौजवान हुआ उन्हनि जे लाइ 2 रस्ता हुया, या हू महिनत करे ऐं अॻिते वधनि या उन माण्हूअ जे लाइ कंपेन शुरू कनि त उहो ख़राबु आहे ऐं हुनजा डीमेरिट्स मुआशिरे में बयानु कनि पिया। तव्हांखां सुवालु पुछियो वञे त आसान रस्तो कहिड़ो हूंदो, त मां सम्झां थो आसान रस्तो उन्हनि लाइ इहो हुयो त हू उनजी डीमेरिट्स बयानु करे उनखे डी वैल्यू कनि ऐं हुनखे बि पाण जी लेवल में आणण जी कोशिशि कनि। त तव्हां सुस्ती ऐं क़ाइलीअ खां हटी करे पंहिंजो पाण में जेका सेल्फ कंट्रोल आहे उन बुनियाद ते तव्हां पंहिंजी आदत तब्दील करे सघो था। साइंटिफिक ऐं साइकोलॉजिकल रीज़न्स बि आहिनि त 21 ॾींहंनि जे अंदरि तव्हां पंहिंजी का बि आदत तब्दील करे सघो था। 21 ॾींहंनि जे दौरान तव्हांखे प्रैक्टिस करणी पवंदी, 21 ॾींहंनि जे दौरान तव्हांखे मश्क करणी पवंदी, 21 ॾींहंनि जे दौरान तव्हांखे पाण खे मुतमइन करिणो पवंदो त तव्हां जेको कमु कयो था पिया या जेको अमल कयो था पिया उन जा नताइज तव्हांजे हक़ में ईंदा ऐं बहितरु निकिरंदा। 2 शयुनि ते हमेशह गौर रखंदा कयो। प्रोसेस जे दौरान जेकॾहिं तव्हांजी दिलचस्पी वधे थी त तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं उहा 2 ॾींहं ते तव्हां उनजी टाइमिंग वधाईंदा वञो ऐं 3 ॾींहं ते अञा बि टाइमिंग वधायो ऐं उनखां पोइ नतीजे ते तव्हां गौर फ़िकिर कयो। नतीजो तव्हांखे मिलणु शुरू थी वेंदो त तव्हां ॾिसंदव त तव्हां हिकु पुरसुकून ज़िंदगी गुज़ारियो था पिया,
सुस्ती ऐं काइली अॼु खां ई ख़तमु करे, हिन पल खां ई ख़तमु करे, जंहिं बि शोबे में आहियो, जंहिं बि कम में आहियो, जंहिं बि जॻह ते आहियो, को न को अमल करणु शुरू कयो त तव्हांजी ज़िंदगी आसानियुनि सां भरिजी वेंदी। हूअं बि जेतिरो माण्हू, जॾहिं बि को माण्हू तकलीफ़ में ईंदो आहे ऐं ॿिया माण्हू हुन खां खसणु शुरू कंदा आहिनि हक़ु सम्झी करे, त उहो माण्हू पक सम्झे त अलाह ताला हुनखे इज़त ॾेई रहियो आहे, हुनखे रुतबो ॾेई रहियो आहे, हुनखे मान ॾेई रहियो आहे ऐं हुनजा दर्जा बुलंद करे रहियो आहे। खसण वारनि जी परेशानी न कयो, पर तव्हां अॻिते वधंदा हलो ऐं पंहिंजी सुस्ती ऐं काइली खे ख़तमु कयो। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे, सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता